वखातमिल अंबिया व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल मन यर्ज़ुक़ुकुम मिनस समाई वल अर्ज़ अम्मन यमलिकुस समअ वल अबसार व मन युख़रिजुल हय्य मिनल मय्यित व युख़रिजुल मय्यित मिनल हय्य व मन युदब्बिरुल अम्र फसयक़ूलून अल्लाह फ़क़ुल अफ़ला तत्तक़ून। फ़ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुमुल हक़्क़ फ़माज़ा बअदल हक़्क़ि इल्लज़्ज़लाल फ़अन्ना तुसरफ़ून। कज़ालिक हक़्क़त कलिमतु रब्बिका अलल्लज़ीन फ़सक़ू अन्नहुम ला युमिनून। कुल हल मिन शुरकाइकुम मन यब्दउल ख़ल्क़ सुम्मा युईदुहु कुलिल्लाहु यब्दउल ख़ल्क़ सुम्मा युईदुहु फ़अन्ना तुफ़कून। कुल हल मिन शुरकाइकुम मन यहदी इलल हक़्क़ कुलिल्लाहु यहदी लिल हक़्क़ अफ़मन यहदी इलल हक़्क़ि अहक़्क़ु अन युत्तबअ अम्मन ला यहदी इल्ला अन युहदा। फ़मा लकुम कैफ़ तहकुमून। वमा यत्तबिअु अक्सरुहुम इल्ला ज़न्ना इन्नज़्ज़न्न ला युग़नी मिनल हक़्क़ि शैआ इन्नल्लाह अलीमुम बिमा यफ़अलून। अऊज़ु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़र रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। अम्मा बादु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम असहाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान मिन बादी नबिय्यन लकान उमर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यिदा शबाबि अहलिल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा बअदु फ़इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व इमामल अंबिया व आलिहि व अस्हाबिहि वल बैतिहि अजमईन। अज़ीज़ दोस्तों, तव्हांजे हिन ॻोठ ॿियो खान ॾेराणी जे अंदरि अज़मत सहाबा अहले बैत रज़ी अल्लाहु अन्हुम जे उन्वान सां ही जलसो रखियो वियो आहे। अल्लाह ताला मुनाचीज़ जी शिरकत ऐं तव्हांजो शरीक थियणु क़बूल फरमाए। मुझो ॿुधाइण तव्हां असांजो ॿुधण उन ते वरी अल्लाह सां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान पाक जे सिपारे 11 वञा सूरत यूनुस जे 4 रुकू मां कुछ आयतूं तव्हांजे आॾो तिलावत कयूं था। अहादीस मुबारक वञा 4 हदीसूं भी तव्हांजे आॾो तिलावत कयूं आहिनि। दुआ है अल्लाह ताला खां अल्लाह ताला मुनाचिस के कुरान पाक सही समझाइण जी तौफ़ीक़ अता करे। कुरान पाक ऐं सोने रसूलुल्लाह जो फरमान जे ॿुधण खां बाद भी अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मक्के पाक में पैदा थिया, 40 साल पाक जिंदगी गुजारिया। 40 सालन खां बाद में सोने प्यारे पैगंबर ते अल्लाह जो कुरान वही हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के ज़रिए सां आयो। आई सोने प्यारे पैगंबर साईं जन वाइस फरमायो, दीन इस्लाम की तबलीग शुरू कई। ये सूरत यूनुस भी मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो वाइस आहे जो अल्लाह पंहिंजे नबी के सिखायो आहे।
तै सोना मोहम्मद मुस्तफ़ा मक्के वारन खे वाइस कर नसीहत कर। अल्लाह दे रसूल 10 साल वाइस कर मक्के में पुठियां वरी 3 साल भी। टे 50 सालन जी तकरीबन उम्र ताईं मुझे साईं जन मक्के पाक में रहा, वाइज नसीहत कयूं। पोइ अल्लाह साईं वरी प्यारे पैगंबर खे हुकुम फरमायो त हाणे पंहिंजे यार अबू बकर सिद्दीक़ खे वठ। उन यार समेत हिजरत मदीने ॾांहुं कर। मदीने वारनि खे हाणे वाइस करणो, हाणे मके वारनि वटि वाइस घणो थी। वाइस सां मके वारा कोन सुधरिया, हाणे इहे मार सां सुधरंदा, इहे ताक़त सां सुधरंदा। रब साईं सबब बनायो जो प्यारे पैगंबर करीम सजन की हिजरत कराए मदीने पाक आणायो। मदीने में मोहम्मद मुस्तफ़ा के अल्लाह साईं उते ताक़त अता फरमाई। मुसलमान जो तादाद उते वधण शुरू थी हो। पहिरियों मार्को इस्लाम जो अल्लाह साईं प्यारे पैगंबर के साहबा के कढी करे हुकुम कयो त मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे साहबा के वठी करे आई हाणे ॿाहिरि निकिरो। 2 टोला आहिनि, उन्हनि 2 टोलनि मां हिक टोले ते तोखे मां फतेह अता कंदुमि। उन्हनि मंझां हिकिड़ो टोलो हो शाम मुल्क खां अबू सुफियान काफ़िलो वर्तियों अचे पियो जेको वापार करे वापस पे मोटे। सोने प्यारे पैगंबर संजन साहबा के फरमायो अचो अल्लाह जो हुकुम आहे, इन जो अगु ॾियणो आहे, इन्हनि खे कैदी बनाइणो आहे। इन जो माल जेको दुनिया दौलत हूंदी उहा असांजे लाइ माले गनीमत अल्लाह साईं बणाई आहे। सोने सजन निकिरी पिया। मदीने जे मुनाफिकनि मंझां हिकिड़ो मुनाफिक भॻो वञी अबू सुफियान खे ॾसे त मोहम्मद करीम लश्कर वठी करे तुंहिंजे रस्ते ते अची बीठो आहे। एॾां वेंदे मके पाक हिन रस्ते सां त मोहम्मद मुस्तफ़ा तोखे कैदी बणाईंदो। अबू सुफियान नबी सजन जो चाचो हो। उन वरी ॿियो रस्तो इख्तियार कयो, उन रस्ते खां मके ॾे वियो। हिकिड़ो कासिद पंहिंजो मोकिलियईं तेज़ घोड़े ते त वञो वञी अबू जिल खे ॿुधायो त मोहम्मद करीम मुंहिंजो रस्तो थो रोके। मुझे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं इंतजार था कनि त अबू सुफियान ईंदो, उन रस्ते ते बीठा आहिनि। अबू सुफियान खे पंहिंजे काफ़िले समेत कैद कंदासीं। ऐं हेॾां अबू सुफियान ॿियो रस्तो वठी करे मदीने खां निकिरी वियो। अबू जिल वटि जॾहिं उहो माण्हू पहुतो त अबू जिल पंहिंजो लश्कर तयार करे प्यारे पैगंबर सां जंग जे लड़ण जे लाइ निकिरी पियो। जॾहिं अबू सुफियान देर कई त मिठड़े मोहम्मद करीम साईं जन खे कंहिं ॿुधायो त साईं अबू सुफियान त हुन ॿिए रस्ते खां निकिरी वियो। आका साईं फरमायो त पाण हिन रस्ते खां हली करे अबू सुफियान जो अॻु था ॾियो। आका साईं अबू सुफियान जो अॻु ॾियण जे लाइ उन रस्ते सां निकिता जेको मके पाक ॾे पियो वियो। जॾहिं आका साईं बदर जे मैदान ते पहुता त बदर जे मैदान ते अबू जिल ऐं मिठड़े मोहम्मद करीम जे लश्कर जो आमो साम्हूं हिक ॿिए सां मुक़ाबिलो थी पियो। इस्लाम जो पहिरियों मार्को इहो थियो।
अल्लाह साईं 313 मुसलमानन मोहम्मद करीम जे जानसारन खां 1000 अबू जहल जे लश्कर के शिकस्त दी। मक्के वारन के भी वाइस कयो, मदीने वारन के भी वाइस कयो। वाइस करण खां बाद में अल्लाह से ताकत दी, बदर जी फतेह थी। मुसलमान अन्या भी मदीने में वधण लगा। ये वाक्य है इस्लाम जा 10 सालन जे थोड़े अरसे भी जंगे ओहद लगी, जंगे आजाब लगी, जंगे तबूक थी, जंगे यरमूक थी, जंगे हुनैन थी। मुसलमानन जो लश्कर वने पे वधंदो। जंगे तबूक के वक्त में मुसलमानन जो लश्कर 30,000 हुए। आखिरी खुतबो जरे मुझे मोहम्मद करीम साईं ने ॾिनो, उनके हजतुल विदा सरबोआ। उन हजतुल विदा में 1,24,000 सहाबा, जिन मोहम्मद मुस्तफा ते कलमो पढ़ियो, ईमान आंदो, आई पांजे अखिन सां मिठड़े मोहम्मद करीम साईं खे ॾिठो, या मिठड़े मोहम्मद करीम सां मुसाफ़ो कयो, या मिठड़े मोहम्मद करीम ते ईमान आंदो, पर मिठड़े मोहम्मद करीम खे ॾिठो भी कोन, पर वो ज़मानो लॻंदो। बावजूद न ॾिसण जे, न मुसाफ़ो करण जे, उन्हनि खे भी सहाबा जो रुतबो मिलियो। जीअं हज़रत अवैस करनी उन मिठड़े मोहम्मद करीम ते पर पुठी ईमान आंदो, कलमो पढ़ियो हुयो, साईं जिन जी जो दीदार में नसीब न थियो, ऐं ईमान भी कबूल थियो। प्यारे पैगंबर उनजी अज़मत एतरी बयान कई जो हज़रत अली ऐं उमर के फरमायईं त ए उमर, अली जॾहिं अवैस करनीअ सां मुलाक़ात थिए त उन खां दुआ घुराइजो। एॾे अज़मत वारा सहाबी पिया अवैस करनीअ खां दुआ घुराइनि। साईं फरमाया अवैस करनीअ जी दुआ ते एतिरा मुंहिंजा उम्मती जन्नत में वेंदा जेतिरा अरब जो हिकिड़ो कबीलो उनजे बकरियुनि खे वार हा। एॾो अवैस करनीअ जो पर पुठी ईमान अल्लाह क़बूल कयो। सहाबा जो एॾो वॾो दर्जो। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि फरमायो, मुझे अदना दर्जे जो सहाबी उन जो शान एॾो वॾो आहे, जीअं मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फ़र्क़ आहे, तव्हां में फ़र्क़ आहे। तव्हां खां जीअं मां मोहम्मद करीम जो शान मथे आहे, एतिरो मथे आहे, एतिरो मथे आहे जो नबी रसूल पैगंबर भी मुझे शान के कोन था पहुचन, तीअं बाक़ी उम्मत वारा मुझे सहाबी जे शान के कोन पहुचंदा। अल्लाह के रसूल जो ज़मानो लही, उनमें ईमान सच्ची दिल सां आणण वारनि जी एॾी अज़मत अल्लाह के रसूल पंहिंजे पाक ज़बान सां बयान कई आहे। बाक़ी बाबा खताऊं आहिनि, गुनाह आहिनि, ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उहे हर हिक खां थींदियूं आहिनि।
पर मुझे सहाबा के ॾिसजो उन्हनि जी ताबेदारी करियो। फबिअय्यिहिम इक़्तदैतुम जेको जंहिं बि सहाबीअ जी ताबेदारी कंदो उहो जन्नत में वेंदो। असां में इख़्तिलाफ़ भी आहे। मसलन नमाज में पढ़ने इख़्तिलाफ़ आहे। को आमीन ॾाढो चए, को आमीन आस्ते थो करे, को हथ सीने ते थो ॿधे, को दुन ते थो ॿधे, को दुन खां मथे थो ॿधे, को दुन खां हेठि थो ॿधे, को हथ छोड़े थो नमाज पढ़े। पर नमाज तो पढ़े थो न, कलमो तो पढ़े थो न निचले मोहम्मद ते। यहाँ कलमे की एडी बरकत अथव जो सोने पैगंबर के ज़माने में जेके मुनाफिक हा उन्हनि मुनाफिकनि के भी मस्जिद नबवी में नथो कढियो वञे। मुनाफिकनि के प्यारे पैगंबर के पुछो नमाज पढ़ण खां अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक भी मना कोन थो करे। त उन्हनि जे जनाज़नि में भी मुसलमान शरीक था थियनि। मुनाफिकन के सरदार जो जनाजे पढ़ने जे लाइ मुसलमान सभई आहिनि। तव्हां त प्यारो पैगंबर करीम पंहिंजो कुर्तो बि ॾिठो त हिन मुनाफिक खे पारायो, जुबो तो ॾे प्यारो पैगंबर साईं, पंहिंजी कमीज़ तो ॾे त हिन मुनाफिक खे पारायो। मन अल्लाह माफ़ी ॾेस, पांजी लिप मुबारक कढी करे इन मुनाफिक जे चपन दे दा मुझा आका संजन रखन। मन अल्लाह माफी दे। सही जनाबो ता पढ़ायो, जनाबो ता पढ़ाए त मन अल्लाह माफी दे। खबर भी आ त मुनाफिका अल्लाह जे रसूल के अल्लाह बुधायो त यो मुनाफिका मुनाफिकन जो सरदार आ। असा इख़्तिलाफ़ जे वण चढ़ियल न सहाबा के था मञो न आले रसूल के था मञो। अल्लाह खां दुआ है त असां सभिनी खे असहाबे रसूल सां मोहब्बत अता फरमाए, आले रसूल सां भी मोहब्बत अता फरमाए। असांजी हिक अख सहाबा आहिनि, हिक अख आल बैत। सहाबा के न मञदे काणो थी वेंदे, अहल बैत के न मञदे तने भी काणो हूंदे। बई अखियूं रख, बिनी अखियुनि सां तो ॾिस इस्लाम के। अहल बैत जी मोहब्बत आ, सहाबा जी ताबेदारी। हदीस पाक में ला नसालुकुम इल्लल मवद्दता फिल कुर्बा। मां मोहम्मद करीम ओ 14 सदी वारा 15 सदी वारा नथो तो खां साल कया मगर पांजी आल जी मोहब्बत तो तलब कया। मुझो कहिड़ो बुझे मुझी औलाद मो सैयदा उन सैयद जी तू मोहब्बत उन सां कर। अमल उन जे न ॾिस उन जो अमल कहिड़ो आहे। छो त सैयद बेनमाज़ी भी आ, सैयद चोर भी आ, सैयद कातिल भी आ। सब सैयद कातिल त कोन्हनि के, सब सैयद चोर त कोन्हनि के, सब सैयद शराबी कोन्हनि, सब सैयद व्याजी कोन्हनि, सब सैयद बदकार कोन्हनि, बुचड़ा कोन्हनि, पर उन्हनि मां के ज़रूर आहिनि। बुचड़ायूं गुनाह हुजनि पर उन सां पोइ बि तोखे सैयद ज़ात जे करे मोहब्बत रखणी पवंदी त ही मुंहिंजे रसूल जी आल आहे। अमल खे न ॾिसेसि, अमल पंहिंजो अथसि। बुरो अमल कंदो त उहो पंहिंजे लाइ जहन्नम थो ख़रीद करे, जे सुठो अमल कंदो त पंहिंजे लाइ थो करे। तोखे सैयद जी ज़ात जी मोहब्बत कर रखणी आहे। ऐं सहाबा जे लाइ अल्लाह जे रसूल
ऐं ताबेदारी तॾहिं थींदी जॾहिं मोहबत थींदी। दुआ है त अल्लाह साईं तव्हां असांखे आले रसूल सां मोहबत अता करे, असाबे रसूल जी ताबेदारी अता करे। असांजे लाइ ॾिनी सां मोहबत आहे। रसूल जे सहाबा दीन ॾसियो आहे, क़ुरान ॾसियो आहे, क़ुरान पहुचायो आहे, दीन पहुचायो आहे। आले रसूल सां असांखे मोहबत करणी। छो न मोहबत कयूं आले रसूल सां? छो त मिठड़े मोहम्मद करीम जी औलाद में 4 न्याणियूं 4 पुट आहिनि। चइनि न्याणियुनि में मुंहिंजे मोहम्मद करीम जी आल जेका अॼु ॾींहं ताईं क़यामत ताईं हलंदी ऐं हले थी उहा अम्मा ख़ातून जन्नत बा। नबीअ जी आल खे नथा मञनि त हो यार असांजा हिकिड़ा दोस्त नथा मञनि, उन्हनि खे था चवनि त आले रसूल खे मञो। नबीअ खे 4 पुट 4 न्याणियूं जे चवी 4 पुट आहिनि ऐं हिकिड़ी न्याणी आहे त 3 न्याणियुनि जो इनकार। अल्लाह तो चए मुंहिंजी 3 सां मोहबत नथो करी, 3 खां नफ़रत थो करी। अरे तोखे बि मां क़बूल कोन कंदुमि। सभिनी मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे न्याणियुनि खे मञ। तूं मुनाफ़िक़नि खां बि टपी नी। जो चई तो नबी जी रुकया न्याणी काने का, नबी सनी जी उम्मे कलसूम न्याणी काने का, नबी सनी बेज़न बीबी ज़ैनब न्याणी काने का। नबी जे न्याणियुनि जो इनकार तो करी। मुंहिंजो रसूल तो चवे त मुंहिंजी औलाद मुंहिंजी आल मुंहिंजनि अज़ीज़नि सां मोहब्बत रखो। आल जो इनकार ये मानो जे नबी सनी जे 3 न्याणियुनि जी मोहब्बत नथा रखनि, 3 न्याणियुनि खे नबी जी आल ई नथा मञनि। असांखे अम्मा ख़ातून जन्नत जी भी इज्जत आहे। मिठड़े मोहम्मद करीम जो नूर आहे त अम्मा उम्मे कलसूम भी नूर आहे, बीबी ज़ैनब भी नूर आहे, बीबी रुकया भी नबी सनी जी न्याणी नूर आहे। अम्मा ख़ातून जन्नत मां 2 शहजादा हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला। छो न मोहब्बत कयूं? छो त आले रसूल इन बिन मां हिकिड़ा हसनी सैयद त ॿिया हुसैनी सैयद, जीलानी सैयद, हसनी सैयद आहिनि, बुखारी सैयद, हुसैनी सैयद आहिनि। असांजा बुखारी सैयद भी मुरब्बी आहिनि त जीलानी सैयद भी मुरब्बी आहिनि। असांजो ॿिन्ही सैयदनि सां प्यार आहे। पर हाणे हिकिड़ा मुस्लमान जीलानी सैयदनि खे सैयद ई नथा मञनि। चवनि था इहे सैयद ई न आहिनि त आले रसूल खे केरु नथा मञनि। जेके इमाम हसन जी औलाद खे नथा मञनि त इमाम हसन खे न मञूं, इमाम हसन खे न मञूं त अम्मा ख़ातून जन्नत खे न मञूं, अम्मा ख़ातून जन्नत खे न मञूं त अली मुर्तज़ा खे न मञूं, सोने अली मुर्तज़ा खे न मञूं त मिठड़े मोहम्मद करीम खे न मञूं। ये त सिलसिलो ई अन मञींदड़ जो थी वियो। को छा रब वटि इहे माण्हू कंदो खणंदा। ओ आले रसूल खे मञो, आले रसूल से मोहब्बत कयो। अॼु वाइद में अर्ज़ करायो ही टोलो आले रसूल जो गुलाम ऐं नौकर आहे। आले रसूल से प्यार ऐं मोहब्बत करण वारो आहे। तोखे बि थो सघे त अली आहे। आले रसूल खे मञ, आले रसूल से मोहब्बत कर। मोहब्बत आले रसूल असांजे ईमान जो हिस्सो। हसन के भी बचड़ा हा, हुसैन के भी बचड़ा हा, सोने अली के भी बचड़ा हा। असां सोने अली के सभिनी बच्चन के इमाम मञींदा। प्यारे अली मुर्तज़ा जे बच्चन मंझि हजरत इमाम हुसैन सां गॾु
ॿिया बि 6 भाइर शहीद थिया। मुनाफिक जेके हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त न हिकिड़ो हुसैन हो जो गाज़ी अब्बास हो, बस आले रसूल जा इनकारी तो ज़ाहिर करे ॿुधाए। आले रसूल वारो चवंदो आहे न अब्दुल्ला बिन अली भी हुयो, उमर बिन अली भी हुयो, उस्मान बिन अली भी हुयो, अबू बकर बिन अली भी हुयो, जाफर बिन अली भी हुयो, अब्बास बिन अली भी हो, तो हुसैन बिन अली भी करबला में हुयो। तो ये जे बेन वचन के छो तो लिखाई माना तो जे दिल में बुग़्ज़ था ना। हजरत अली से बच्चे अबू बकर सां मुठी, हजरत अली जे बच्चे उमर सां मुठी, हजरत अली जे बच्चे उस्मान सां मुठी, तले दोन जा नाला भी न था उन्हनि। अरे असां के अली जा सब बचड़ा प्यारा है, अली सां प्यारा असां जो असां आशिक़ अली असां, अली जा मुहबान असां। माना अथई न दाल में कारो सही आल सासा जो प्यार, आल सां जो काते प्यार तू ही बड़ी दो न बार टूट थो करे हियो ना असां छो न प्यार कयूं चो हसन ऐं हुसैन सां। ओ हसन ऐं हुसैन जेके नंढड़े हूंदे ई मिठड़े मोहम्मद करीम जे अखियुनि जा नूर, दिल जा सुरूर, अली जे दिल जा भी सुरूर, खातून जन्नत जे दिल जा भी सुरूर, ऐं अल्लाह जी ज़ात वट भी उन्हनि जो इज्जत ऐं मक़ाम। प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफा जा ई बचड़ा सोने साईं हिजरत करे आया। हिजरत करण खां बाद में मुझे साईं जिन अम्मा खातून जन्नत जो रिश्तो हजरत अली मुर्तजा खे ॾिनो। हिजरत में साल प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं प्यारी नानी अम्मा खातून जन्नत जे घर में बच्चो नवाज़ो, बच्चो आयो उनजो नालो प्यारे सोने अली रखियो। फातिमा बाजी बच्चे जो नालो तो रखा हरब। मुझे आका साईं के जो खबर पई त अली जे घर में मुझी न्याणी जे घर में बच्चो पैदा थियो आ त मुझे आका साईं बाजी न्याणी जे घर में खुश थींदे आया। खातून जन्नत खां झोली मां पांजो बच्चो वठी संसली पंहिंजे झोली में आंदो, चुमियूं ॾियण लॻा, प्यार करण लॻा। अली इन बचड़े जे कन में आज़ान ऐं तकबीर चई थी आना साईं कुर्बान वञा कीअं चवां, इंतज़ार पे कयूं त मुंहिंजो साईं मोहम्मद ईंदो उहो अची चवंदो। सॼी दुनिया में इहो सुवाल बि ॾिनो वेंदो आहे त उहा कहिड़ी शख़्सियत आहे। ही कमीशन वारनि खां सुवाल पुछंदा आहिनि जे को मुस्लमान भी हुयो पर पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं उन आज़ान कान चई। जवाब में चवंदा आहिनि मिठड़ो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन आज़ान न चई।
आजान केड़ी न चाहिए नमाज दे लाए मस्जिद में या मस्जिद को बाहर आजान चे भी आता जो नमाज दे लाए आजान मुझे साइजन करे नमाज लाबा के आजान न चाहिए इन जे करे आजान न चऊं छो तो उम्मत जे किरदार जे करे सोनो मुहम्मद करीम चले हय्या सलात जो नमाज दे उम्मत उठे नमाज जे लाए त नमाज दे अचो हाने पुत्र बीमार हुजे उनके छड़ो न्याणी बीमार हुजे मन में आ उनके छड़ो आ जानवर मरे तो पियो उनके छड़ो आ छो त अल्लाह जे रसूल जी ताबेदारी करनी है कुरान तो चले अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी फरमाबरदारी एकड़ो साहबी जो तो वाक्य बताया नमाज में फुलवत वचे तो सुबह जी नमाज पढ़ी फर्ज जो सलाम वराए जे तो देरी कान कंदो आ मस्जिद नबी खान निकरी नींदो आ हिकड़ो नी थियो ॿियो नी थियो टियों नी मुझे आका से पूछा कई फलाणो साहब नमाज ते अचे तो निकतो हलियो तो वने छा ॻाल्हि गुमान पैदा थियो त शायद मताए मुनाफिक थी वियो आ आका साईं ने पूछा कई आई इहो इहतिमाल ज़ाहिर फरमायो चौथे ॾियारे ते मुंहिंजे आका साईं जीअं सलाम वरायो तो साहबी निकतो थो वञे आका साईं साहबी खे सॾु कयो नालो वठी करे ओ साहबी मां मोहम्मद करीम तो के सजा तो जेलैया मुडे मोटिया मस्जिद नबी जे दरवाजे ते साहबी जी हिकड़ी लत बाहर आ भी अंदर आ वो साहबी उते वेही रहियो साईं फरमायो अंदर छो तो साहबी अची फरमाए साईं जे मां अंदर अचा तो त अज़ीम गुनाह जो मुर्तकिब थी वियुमि बाहर न कढा तो त तव्हांजी नाफ़रमानी थी नी ईमान हलियो वेंदो मुंहिंजा साईं जन तसल्सल में अची वियो आ सोच में अची वियो आ त छा कया हुन जे करे हिते ई वेही रहियो आ आका सल्लल्लाहु फरमायो मुझे कुरान में अल्लाह तो के छा थो चवे त मां अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी कर कोई गुनाह न थींदो अंदर हलियो आ जॾहिं साहबी अंदर आयो त आका सल्लल्लाहु पहिरियों सवाल कयो त छा ईमान में को तसल्सल साहबी पैदा थियो थी जो टे ॾियारा गुज़री विया आहिनि चोथों ॾींहुं आ तो सुबुह जो नमाज़ पढ़ी तकिड़ो निकिरी थो वञे मां मोहम्मद मुस्तफ़ा जी कचहरीअ में नथो वेहे साहबी खां आखिर मां पाणी निकिरी वियो रोई वेठो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे साम्हूं एॾो सहाबा खे ईमान बचाइण जो असांखे बि हुकुम आहे अल्लाह जो रसूल जे करे सॾे ताणे उन सॾण ते जे करे निमाज़ी निमाज़ ते न अचे त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम आज़ान तॾहिं न ॾिनी जो मां सॼा साहबिया कंहिंखे को आरज़ो पेश अची वञे दुनिया जो न अचे त उहो बेईमान बणिजी वेंदो काफ़िर बणिजी वेंदो उन जे करे मुंहिंजे साईं जिन आज़ान निमाज़ वारी न ॾिनी पर पंहिंजे बचड़े जे कन में साई हिकड़ो हसना ॿियो हुसैना जिनजे कननि में आज़ान ऐं तकबीर काइनात जे सरदार चई आ उन्हनि बचड़नि जा कई वाक़िया कुछ बचार वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे मुहबत जा सहाबा जी बिहार रसूल सां मुहबत ऐं बचड़नि सां मुहबत उन जा भी कई वाक़िया आहिनि मुंहिंजे आका साईं पंहिंजनि बचड़नि खे बीहारे करे ऐं उनजे वारनि में मुंहुं मुबारक हेठि करे नक रखी करे ईअं खुशबू सिंघंदा हुया
प्यारो हसन हुसैन मोड़ो मथे करे करे जाने आरस्ता करनो अल्लाह जा रसूल नाना साई असांजे वारन में को अतर मखियल कोने को खुशबू वारो तेल मखियल कोने मुंहिंजा नाना साई असांजे वारन खे तव्हां संघंदा हो छो आका साईं मुर्गी फरमायो बचड़ा दुनिया जो अतर तव्हांजे वारन में मखियल कोने दुनिया जो जीका खुशबू का परमा मोहम्मद करीम दसियामंदो तो अल्लाह ताजे ने मथे जे वारन में जन्नत जे गुलन जी खुशबू रखिया जने माके मोहम्मद करीम के जन्नत जे गुलन जी खुशबू सिंगड़ी हुंदिया तने मां बच्चा हसन हुसैन ताजे वारन में खुशबू सिंगंदो आ मुके जन्नत जे गुलन जी खुशबू इंदिया छो न आले रसूल साचो आले सुन्नत वारा असा देवबंदी जमात वारा प्यार कयो छो न मिटो मोहम्मद करीम पाक फरमाए होया मन अहब्ब हुसैन फकद अहब्बनी ओ मुझे हुसैन साजे को प्यार कदो न जान मां मोहम्मद सा प्यार कयो मन अहब्बनी फकद अहब्बल्लाह जे मूसा प्यार कयो जन मुझे मिठड़े अल्लाह सा प्यार कयो मुझे हुसैन सा प्यार मां मोहम्मद सा प्यार आ पौन जे करे असा जो चो हुसैन सा भी प्यार आ हुसैन जी औलाद सा भी प्यार आ छोड़न शहजादन सा प्यार कयो गाल पे कयम तो मुझे साईं अली सुने का पूछा कई अली भला मुझे न बचड़े जो नालो छा रखो तई साईं मुझे न जो एरा दुआ तमा पान शेर खुदा मुझी अम्मा मुझो नालो हैदर रखियो हैदर जी माना है शीर हैदर जी माना है पहलवान तमाम बच्चन जा भी नाला एड़ा रखा इन बच्चे जो नालो मां हरम तो रखा तन बच्चे के मां निसांदो चाया तई वडो थे इस्लाम के जंगियों करे जंगजू जवान इन जो नालो हुजे जो मुझे बच्चे के भी मानो हरब सजन हरब जंगजू जवान आका सजन मुर्गी फरमायो न अली मां मोहम्मद करीम के जिब्राइल इन जो नालो दस्यो त ए मोहम्मद इन बच्चे पांजे जो नालो हसन रखजा छो त अल्लाह तो मोहम्मद के नाले के जी महफूज रखियो ते तुझे बच्चन के जे नालन के भी अल्लाह महफूज रखियो इन हसन जो तो खाग में तुझी उम्मत खाग में के जो भी नालो अल्लाह आदम जी औलाद में हसन न रख रायो हो दी पीरू बचड़ो जेते मिठड़ा मोहम्मद तू हसन नालो रख वही ये सही हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जावा तो उनते भी मुझे साईं जन ये नालो हुसैन रखियो अम्मा बचड़ा जावा है मैं के पिस्तान त नडनो थी चिन बाबा मां जो मुजो बाबा चे पे मुजो बाबा पांजे शफकत रात लाइन बचड़न दे घुमाए वे बचड़ा पांजे कच्छ में खणी प्यार करे त पोनन के खीर पा प्यारी मुझे आका साईं पांजी ज़बान मुबारक हसन साईं के जमण खजे का पो पेयो पेयो चूसराया ये सोने हुसैन के ज़बान चूसराई तल इन जे पेट में इनी शान जे पेट में जे पेयो पेयो या तलवा में मुस्तफा वया वल्लाह बे मुस्तफा जे अबू बकर सिद्दीक जे खुरिया के लगे त खुरिया मां जहर खत्म ओ अल्लाह मुबारक जे करे सुन मुर्तजा जे अख में लगे तक मां दर्द तकलीफ खत्म ओ अल्लाह मुबारक के साहब जी बाण कट जी वया उन बाण के लगे दबा उते जो उते नडजी वने ओ अल्लाह मुबारक के साहब जी जग कट जी वया जग खणी करे साहब जी मंडड़ो अचे तो पयो मन सुनो आका जग ते लोहा मुबारक हणी करे दुआ गुरम तो अल्लाह मुबारक लगड़ जे करे जग गंडजी वने ओ अल्लाह मुबारक जो मिठो मोहम्मद करीम खारे खूह में विचे तो खूह
डिठो थी पवे ओ अल्लाह मुबारक सुने हसन हुसैन जी शकम मुबारक में अचे त मिठड़ो हसन हुसैन नंढड़े होंदे अम्मा पांजी अखा कुरान बुधन बुधने बुधने पीगे जे उन्हें कुरान जा हाफिज़ कारी बणजी हसन कुरान का तू याद कयो हुसैन कुरान का तू याद कयो चो सही अम्मा असांखे लोली ॾींदी हुई कुरान पढ़ंदी हुई कुरान अम्मा जो ॿुधंदे यादि करे वरितोसीं हाणे कुरान यादि लॻो पियो आहे कुरान जा हाफ़िज़ हसन ऐं हुसैन लॻा पिया आहिनि प्यार अम्मा जो भी पंहिंजनि बच्चनि सां हसन हुसैन जो भी प्यार पंहिंजे बच्चनि सां हेॾा ख़ालिक़ अकबर जो भी प्यार ॾिसो हिकिड़े ॾियारे ते मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम साईं जी कचहरी आहे उन कचहरी में हिकिड़ो साहबी हरणीअ जो नंढड़ो बचिड़ो खणी आयो आहे साईं तोहफ़े में बचिड़ो आंदो अथनि पुट कारो में चई ॼार हयो हुयमि ज़मीन ते उन ॼार में हरणीअ जो बचिड़ो फासी पियो हरणी भॼी वई आका साईं हरणी जो बच्चो वरतो आ जियां तने कयो त सुनो हसन बीठो आ अर्ज करण लॻो नाना साईं यो हरणी जो बचड़ो माखे ॾियो आऊं पालींदुमि मुंहिंजे आका सॼो मुर्की करे शफ़क़त जा हथड़ा हज़रत इमाम हसन ते फेराए ऐं हरणीअ जो बच्चो ॾिनो पुट काहे वञ हदीसा किताब लिखन था त हज़रत हसन साईं वो हरणी जो बचड़ो काए घर वयो आ हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला नो भाव के हरणी जो बचड़ो ॾिठो नंढो ॿार पाण खे उतां रांदी का घर में आणे जो नंढा ॿार हूंदा त रीस कंदा इमाम हुसैन साईं रीस कंदा चौरी सभिनि बच्चन जी वाह अहिड़ी रीस जो ख़ालिक़ अकबर पूरी करे सॼी दुनिया में खे ताक़त न आहे जो अहिड़ी रीसूं पूरी करे ऐं अहिड़ा नखरा नाज़ को सही सघे भाऊ बच्चो काॾा वञे अदा प्यारे नाना साईं वटि हिकिड़ो सावी खणी आयो मां घुरियो नाना साईं मूंखे ॾिनो आहे सोड़ो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला नो ता रोड पातिया सिधो ही मस्जिद नबवी में आया मस्जिद नबवी में अची करे एहतिजाज शुरू कयो जे हाणे असांजा मुलाज़िम इमरान खान वटि एहतिजाज था कनि त इमरान आई में वाफ वारनि जे चवण ते मिली असां मुलाज़िमनि जूं पघारूं न रोकिजाए असांखे रिटायर थियण खां बाद में पेंशन मिलंदी आहे उहा न कटजाए ख़त्म न कजाए सालियानी इंक्रीमेंट ख़त्म न कजाए हर को मुतालबन मञाइण जे लाइ पंहिंजा मुतालबा कंदो आहे एहतिजाज कंदो आहे मुंहिंजो सोनो हुसैन साईं बि एहतिजाज करे वेठो नाना हरणीअ जो बच्चो मूंखे बि ॾे अबा हरणीअ जो बच्चो त साहबी खणी आयो हाणे को ॿियो साहबी वरी हरणी जो बच्चो आणींदो त हसन तोखे ॾींदो हज़रत इमाम हसन साईं जन रोअन बि था चवनि था चवनि ना 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 अॼु जो अॼु खपे हाणे जो हाणे हरणीअ जो बच्चो खपे सोनो अली मुर्तज़ा बि सुने हुसैन खे सम्झाए थो पुट मुतालबो अहिड़ो कबो आहे जेको मञिजी बि सघे आई पूरो भी थी सके तो जो पूरो ही मुतालबो न थींदो कीअं सुनो मिठड़ो मोहम्मद पूरो करे सके ममा अली तो पूरो करे सगा छो त के साहबी वटि हरणी जा बच्चा धारियल बि कोन हा ई जंग जी हरणीअ जो बच्चो आहे हाणे जंग मां हरणी काॾो फसंदी काॾो बच्चो फसंदो हुसैन अहिड़ो मुतालबो न कर ख़ामोश थी रो न
पंहिंजे नाना खे तंग न कर। इमाम हुसैन नंढड़ो बचड़ो आहे पर रोअण कोन थो छॾे, एहतिजाज कोन थो छॾे। अहिड़े वक़्त में मदद करण वारो केरु आहे? केरु थो थी सघे? इहो कंहिंजो अक़ीदो आहे? असां मुसलमाननि जो अक़ीदो आहे मिठड़े मोहम्मद करीम जो सम्झायो। ऐं असां वटि वरी छा आहे, थोरी घणी ते या अली मदद, या रसूल अल्लाह मदद, या कौस मदद। एड़ा माण्हू बि चरिया थी विया आहिनि, सम्झायूं न कीअं? वरी जे सम्झाईंदासीं ॾिठे अलीअ खे नथो मञे। असां अली खे मञूं था त या अली मदद कईसीं। सोने नबी सनी ने ख़ैबर में अलीअ खे सॼो आहे मदद जे लाइ पुकारियो आहे। हाणे असांजा दलील ई अजीब आहे। अल्लाह जो रसूल मथे या अली मथे? या तो तू अलीअ खे मथे तो समझी, जेकर अलीअ खे सोने रसूल खां मथे समझो त ईमान ई बेईमान थी वेंदे। मदद थोरो ॿ क़िस्म आहे, हिकिड़ी माततल असबाब आहे, ॿी माफ़ूकल असबाब। माततल असबाब मदद वठी विया हिक जहिड़े खां, आई मदद करण जी ताक़त रखे त उन खां मदद वठी सी सघे। पाण खां घटि वारे खां मदद न वठबी। जे घटि वारे खां के मदद घुरंदो त पोइ उनखे बेवकूफ़ समझबो। जे पाण जहिड़े खां मदद थो वठे त उनखे बेवकूफ़ कोन चवंदासीं, चवंदासीं ठीक थो करे। पाण खां मथे वारे खां मदद जे करे वठंदो अहिड़े कम में जंहिंमें उन जो कम करण एब थी पवंदो, पोइ उनखे असां गुस्ताख हुई बेअदब चवंदा। मसलन मुर्शिद ऐं मुरीद वेठा आहिनि। मुरीद जो ट्रैक्टर थी पियो पंचर या ट्रैक्टर थी पियो एयरलॉक। हाणे मुर्शिद बीठो हुजे, सोने मुर्शिद खे चवे त हलिया मुर्शिद ट्रैक्टर खे त धिको ॾियार, त माण्हू छा चवंदुसि बेअदब। हाणे सॼो ॾींहुं ट्रैक्टर बीठो हुजे ऐं मुर्शिद खे तो ट्रैक्टर खे धिको ॾियार। मुर्शिद बीठो हुजे ॿिए खे चवे त मुर्शिद खे चए हलिया मुर्शिद जी भली त खणा, ॿिया बीठा त उन्हनि खे नथो चए, मुर्शिद खे थो चए। हर कोई चवंदुसि बेअदब, मुर्शिद खे तुंहिंजी भली खणा। हल मुर्शिद खे बि छॾ, मुरीद खे बि छॾ, उस्ताद ऐं शागिर्द। शागिर्द बीठो हुजे, उनजी कार ख़राब थी पवे, उस्ताद बीठो त दग ते चए उस्ताद हलिया हिते कार खे त धिको ॾियाराए। हर कोई चवंदुसि बेवकूफ़, कार खे तो उस्ताद को धिको ॾियाराए। अदब आहे तुंहिंजो, पाण चढ़ियो वेठो आहे कार खे उस्ताद धिको ॾियाराए, यानी इनखे बेअदब समझ। पाण खां मथे वारे खे, सुठी इज्जत वारे खे आम मदद में सॾण बेअदबी आहे। असां वटि बेअदबी कयूं, बुंड खे खणंदासीं तरीफ़ कंदासीं या अली। अरे बेअदबा, बुंड थो अलीअ खे तूं खणी त अली अलीअ वारो कर बुंड खणा। अलीअ खे सॼी छो थो त माना बुंड खणा भाई न, तूं त बेअदबा अलीअ जो। ट्रैक्टर खे धिको थो करे थो या अली। अरे बेअदबी थो करे, ट्रैक्टर खे धिके ॾियण लाइ मुर्शिद खे सॼो बेअदबी थो सॾे करे, उस्ताद खे सॼो बेअदबी थो सॾी, सुणे अलीअ खे थो सॾी, बेअदबी न आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि त हमरा करे पाण हिकिड़ो कमु पर खाते ॿिए जे में लिखो, पोइ असांजे खाते में लिखी सघे बेअदब आहे। ऐं छो सही इन जो हज़रत अली हाणे बाबा सुणे अलीअ खे अहिड़नि कम लाइ न सॾबो आहे, अहिड़े कम जे लाइ सॾबो आहे। पाण जहिड़नि खे जेको अहिड़ा मदद करे सघे उन खां मदद घुरो, उहे मदद करणो अलाह रोकी नथी, पर हुकुम कयो थी तावनु अलल बिर्रि व तक़वा, नेकी जे कमनि में हिक ॿिए जी मदद कयो। ख़ुदा इजाज़त ॾिनी आहे, साईं ॿिए खां चङो छो थो घुरी? अलाह चयो आहे त अनफिकू फी सबीलिल्लाह, ख़ुदा जे राह में ख़र्च कर। तूं वञ, तोखे ज़रूरत आहे दीन जी, इन्हनि वटि वञ, तुंहिंजो तोखे मोकिलण जो मुंहिंजो थोरो अथनि, हुन जो ख़र्चो हुननि जे लाइ ख़ैरात जो सबबु बणिबो। तूं वञी थो, तूं हुन ते थोरो थो करी, वठी त ख़ैरात थो न, अल्लाह जे नाले ते वठी करे पाण त ख़र्च कोन थो करे न। मदरसे में थो ख़र्च करे, मस्जिद में थो ख़र्च करे, नेकी जे कम जे लाइ थो ख़र्च करे न। अहिड़ी नेकी जे कमनि में दोस्तनि वटि वञणु जाइज़ आहे, ख़ैरात वठण बि जाइज़ आहे, ॾियण बि जाइज़ आहे। या मदद किथे आहे? असांजो अकुली कमु कोन थो करे, बेअकुलीअ वारा।
अल्लाह सिखारे हुआ त जड़े मदद घुणी हुजई कोई मदद न करे सके उते मां खुदा का मदद सोनो अली भी परेशान तईते के तो पियो हसन के राजी करे सके मां अली भी न थो राजी करे सका सोनो मोहम्मद करीम परेशान रमा हुसैन के इते राजी करे न तो सका पर हसन जे रब्बा हुसैन सोने जे रब्बा सोने अली मुर्तजा जे रब्बा कायनात जे सरदार मिठड़े मोहम्मद जे रब्बा पे ॾिठो छो त हसन हुसैन अल्लाह के भी प्यारा है तरे मुझे मालिक त वहुवा समीउल बसीर वहुवा माकुम ऐनमा कुंतुम वहुवा अलीमुन बिज़ाति सुदूर वो त हर जाए शे के दिसे तो हर जाए ते मौजूद आ उन ॾिठो त मुझे मोहम्मद इते मुझे हसन के खुश करे न सकंदो अली मुझे हुसैन के खुश करे न सकंदो हाणे मां खुदा थो पियो हुसैन के खुश कया मोहम्मद करीम जी मदद कया मोहम्मद करीम जे इन फिक्र के दूर कया जिब्राइल वन मां हुकुम कया तो जंग जे जानवर हरणी के त हरणी हिकड़ो बच्चो मुझे मोहम्मद करीम जे कोरट में पहुतो थी वञ ॿियो भी बच्चो वठी वञ पाण को हरणी के हुकुम थियो इदा अराद शैयन अयकुल लहु कुन फयकुन अल्लाह जैसे जो इरादो कंदो जी जी थी दिया पर खुदा जो हुकुम थियो हरणी के हरणी जी मुंहिंजा रब तो जो बच्चो हिकड़ो फांसी पियो यार में तोखे फिक्र हुयो पंहिंजे बच्चे जो हाणे बच्चे जो फिक्र भी खत्म कर वञ पंहिंजा नैन भी ठार मुझो प्यारे महबूब जो बचड़ो नवासो हुसैन रोए थो पियो हुसैन जे परचाइण जो बंदोबस्त करणो आहे इन बच्चे के वठी वञ तो जे बच्चे सां हुसैन खेले आई खेले मां खालिक को खुश थिया मुझो मोहम्मद करीम भी खुश थे आई तुझो फिक्र भी खत्म थे मुझे सोने नबी जो भी फिक्र खत्म थे वञ पंहिंजे बच्चे के वठ देर न कर मोहम्मद अरबी करीम मस्जिद नबवी में बैठो आहे उते वञ पंहिंजे बच्चे के भी पहुचा जंग जो जानवर हरणी बच्चे समेत निकली मीन वाच थी कंदी अचे डोड़ंदी डुकंदी थी पई अचे बच्चे समेत हित मुझो मोहम्मद करीम सोने हुसैन के पचाए तो पियो हुन चो रब बंदोबस्त करे अल्लाह के प्यारा हसन हुसैन हुया है न हुया एडा प्यारा हरणी पहुंचिया सब साबिर संता ते जंग जो जानवर बच्चे के बत्ती होते मुझे आका सजन मुर्गी पिया तो जिब्राइल चो तो सही गलती न कर बच्चे के चो तो सामू तलस अल्लाह तो जो बंदोबस्त के वा हाने तो खुश थी हुसैन ओ या हरणी अचे थी बच्चे के बत्ती थी अचे मुझे हुसैन से हरणी के जो डिठो है बच्चे के डिठो तो खिली पयो मुर्गी पयो हरणी भी आई बच्चों भी आयो मुझे आका सजन फरमायो हुसैन न बच्चे के भी वठी वन हरणी के भी बच्ची वठी वन हरणी इन ताजन बच्चन के खीर प्यारे दी तान जे बच्चन संग खेडो भी पो इन बच्चन के आइन हरणी जे गाव भी करे न के खराए जो भी घर में प्यार जो भी आई ता खुश भी रहो अल्लाह के एडा प्यारा जो उन जे इन दुनिया में रोण के खत्म करने जे लाए परचाने जे लाए अर्श वारो थो इंतजाम करे यो हिकड़ो दफो ना पर एडो बियो दफो थियो ईद जो मौके हिकड़ो ईद जो मौको थियो खिचड़ी में हिकड़ो नंढड़ो ॿार रोए थो पियो फाटल कपड़ा पातल मेला कपड़ा पातल यतीम बच्चो मुझे आका साईं ने उन यतीम बच्चे जे भरसा आया पुट तू भला ईद जे ये ब्यात बाड़ा कपड़ा नवा नवा पाती बिछा तू पुराना कपड़ा पाती बिछवा फाटलड़ा कपड़ा पाती बिछवा तखिन मा पानी अचियो उन यतीम बच्चे अर्ज कयो ते अल्लाह जा रसूल मा यतीम आया मुखे अबू अम्मा कोनन के
ये बेसहारा हाँ मुके कपड़ा वठी ॾियण वारो कोई कोने, पारायण वारो कोई कोने, मथे ते शफ़क़त वारो हथ रखण वारो कोई कोने। आका सजन फरमाए तो बचड़ा गलती न कर, तुझो अब्बू भी मां त अम्मा भी मां, गलती न कर। उन फाटलन कपड़न वारे बच्चे के मुझे मोहम्मद करीम कच्छ ते खयो आ, खणी करे घर में पहुता, अची करे फरमायो आयशा हिन बच्चे के हार सिंगार भी करार, तड़फ फुलेल भी करार। आई वरी प्यारे पैगंबर साईं खातून जन्नत वट वनी करे हसन ऐं हुसैन जे कपड़न मंजा जेके उन बच्चे के कपड़ा अचन पया, उन मंजा हिकड़ो वॻो खणी करे उन बच्चे के पारायो आ। पाराए करे मुझे कायनात जे सरदार साईं जन उन बच्चे के प्यारे हसन हुसैन के हिकड़ी चीचम वरतो आ, बे चीचम हुसैन के वरतो आ, त वरी उन सां गॾु हुसैन जे चीच में उन बच्चे के हथ ॾियारे करे मुझे आका सजन ईदगाह ते वठी विया है। पर हीअ वरी ईद अहिड़ी आहे जो मुंहिंजो आका साईं हसन हुसैन के वठी वञण जे लाइ जॾहिं जो पंहिंजे न्याणी खातून जन्नत जे घर में पहुता त छा ॾिसनि त हसन बि रोए थो, हुसैन बि रोए थो। अम्मा खातून जन्नत परचाए अब्बा तव्हांजे अब्बे खे गुरबत हुई, हिन दफ़े तव्हांखे कपड़ा वठी ॾेई सघियो आहे, ॿी ईद ते तव्हांखे नवां कपड़ा मिलंदा। रो न, हिन ईद ते ई धोतल कपड़ा आहिनि, इहे पाए वञो। सुनो हसन तो चवे न अम्मा नवां कपड़ा पाईंदासीं, ईद ते इहे न वेंदासीं नवनि कपड़नि खां सवाइ। हुसैन सुनो बि तो चवे नवां कपड़ा पाईंदासीं। न सुनो हसन तो पियो बचड़नि जी तमन्ना पूरी करे सघे। हज़रत अली मुर्तज़ा अम्मा खातून जन्नत पंहिंजनि बचड़नि खे प्यार सां सम्झाइनि था, दड़को बि चओ बचड़नि खे नथा ॾियनि, असांखे बि इहो था सेखारनि त पंहिंजनि बचड़नि खे बि दड़का न ॾियो, उन्हनि खे प्यार सां सम्झायो। अणथियणी ॻाल्हि आहे नवां कपड़ा अहिड़े टाइम में ग़रीब माण्हू काॾों आणे। एतिरी गुरबत हुई सहाबा वटि, सहाबा जे घर में अम्मा खातून जन्नत जे घर में जेका जन्नत में औरतुनि जी सरदार सभिनी मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुंहिंजे उम्मत जे औरतुनि जी सरदार अम्मा खातून जन्नत मुंहिंजी न्याणी, उन जा बचड़ा आहिनि। उहे बचड़ा जिन खे मुंहिंजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह, ए मुंहिंजा बचड़ा जन्नत जे नौजवाननि जा सरदार। माण्हू करे करे चवंदा हज़रत अबू बकर त पुराणो हो, सोणो नबी साईं 62 सालनि में हिन दुनिया में वियो। जन्नत में त सभु नौजवान हूंदा, पोइ त सभिनी जो सरदार हज़रत हसन ऐं हुसैन हूंदा। अड़े दरेश ईअं न अथव, हसन ऐं हुसैन नौजवानीअ में जेके मरंदा उन्हनि जा सरदार हूंदा। ईअं त सोणो अली मुर्तज़ा बि वॾी उमिरि में वियो, पोइ पंहिंजे अबे जा बि सरदार पुट थी सघंदा जा दरवेश। सोच आहे कोन माण्हू खे पोइ जितो अचे थो तीअं था पिया हणनि, इल्म आहे कोन जहालत। अबू बकर सिद्दीक़ पोड़ो थी करे हिन दुनिया में फौत थियो आहे, पर अबू बकर सिद्दीक़ जे लाइ सोणे नबी सजन फरमायो त पोड़नि जो सरदार मुंहिंजो वरी अबू बकर हूंदो। मां मोहम्मद नबीअनि जो सरदार, सारे कायनात जो सरदार मां मोहम्मद हूंदो। आई पंहिंजे प्यारे चाचे हमज़े साईं जे लाइ फरमायो अल हमज़तु सय्यदा सैयद शुहदाए अहलिल जन्नह, सभिनी शहीदनि जा सरदार मुंहिंजो चाचो हमज़ो हूंदो। पोइ शहीदनि में त इमाम हुसैन बि आहिनि, हज़रत इमाम हुसैन जो बि सरदार केरु थी वेंदो हज़रत हमज़ो साईं, पर हज़रत हमज़ो साईं शहीदनि जो सरदार हूंदो, जवाननि जा सरदार हसन ऐं हुसैन हूंदा। हर कंहिंजी कैटेगरी अल्लाह अलॻि रखी आहे। तॾहिं रसूल साईं फरमायो औरतुनि में सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी, पर नबियनि जे सभिनी नबियनि जे रसूलनि जे औरतुनि जी सरदार मुंहिंजी मोहम्मद करीम जी राणी खादीजतुल कुबरा, अम्मा आयशा, अम्मा हफ्सा, ये प्यारे पैगंबर जूं घरवारियूं हूंदियूं। उनजी हैसियत अलॻि आहे, उनजी हैसियत अलॻि।
नौजवाननि जा सरदार रोअनि था पिया, साईं नवा कपड़ा। अल्लाह साईं अर्शता बंदोबस्त फरमाए त जिब्राइल वञ जन्नत मां वॻा खणी वञ। सॼी दुनिया में कंहिं बि बच्चे के क़यामत ताईं जन्नत जा कपड़ा दुनिया में नसीब न थींदा। मोहम्मद करीम जे इन नवासन के मां अल्लाह दुनिया में जन्नत जा वॻा थो पाए। जन्नत जो कपड़ो को सस्तो आचा सोने सजन फरमायो त जन्नत जी हूर जे रहे जी हिकड़ी लीड दुनिया में आयो। उहा दुनिया में उहा लीड जी कीमत हिकड़े पासे रे, दुनिया वमा फिहा जी कीमत हिक पासे रे। उहा न लीड जी भी कीमत वधीक हुंदी, पर हितड़े लीड त नाहे, हितड़े वॻा आहिनि भाऊ। छो न असां हसन हुसैन जे असां प्यार कयूं? असांजो प्यार आहे हसन हुसैन सां। ये ना है त हसन हुसैन जे पुटन हिकड़न के मञो, हिकड़न के मञो ही। इमाम हसन जो हिकड़ो पुट ने जो नालो उमर हुयो, बे जो नालो अबू बकर हो। ओ एक बई करबला में शहीद थिया। हजरत इमाम हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु जे पुट जो नालो हिकड़े जो अबू बकर आ, बे जो उस्मान आ। उहे बई करबला में शहीद थिया। करबला जे शुहदा जी लिस्ट त पढ़ो वनी त 72 ॼणा हुया के, पर इतने बस असां वटा देर न गिरी। चरबट राजा वारो किसो ॿुधंदा से हाणे देर न गिरी ताखिन था सा ॾिसो असां माण्हू उहा देर न गिरी वारा थी विया। जेको जीअं तो ॿुधाए न जे कढ सोच वीचार आहे कोन, इल्म आहे कोन। रस्म जे कढ, रवाज जे कढ, शादियुनि में रस्म रवाज, मोतन में रस्म रवाज, फोतगिन में रस्म रवाज, रस्म रवाजी असां मुसलमान बणिजी आओ। पर सुन्नत रसूल ते अमल कोन्हे। त सुन्नत रसूल जी छा आहे? ओरे को तवज्जो कोन्हे। जिब्राइल हसन भी रोए तो, हुसैन भी रोए तो, मुझो मिठड़ो मोहम्मद करीम में पर जाए तो पयो। पर यार इन जो बंदोबस्त करण वारो दुनिया जी का ताकत कान थींदी। ओ जिब्राइल वन मां खुदा तो चवाए जन्नत में बनंडा वॻा खणी वञ देर न कर, अच्छे रंग जा खणी वञ। रंग उते उन्हनि जवाननि खां पुछजा। जिब्राइल अच्छे कलर जा वॻा खणी आयो आ। हसन ई वॻो तुंहिंजे लाइ नाना अच्छो वॻो ना साओ वॻो खपे। हज़रत जिब्राइल जन्नत जो पानी खणी आयो आ। वो पानी जो न वॻे ते लाए थो, जीअं पाणीअ में वो पिसे तो तीअं वो साए कलर जो वॻो बणिजी थो वञे। जीअं हसन चाहे थो तीअं साए कलर जो वॻो, पर वॻो अहिड़ो जीअं दुनिया में अॼु इस्त्री थियल नवां वॻा हुजनि। ये नओं वॻो जन्नत जो छा चमक हूंदी, छा सूंह हूंदी, छा जमाल हूंदो। पर छा शहज़ादा जॾहिं पाइनि जेके जन्नत जा गुल आहिनि, त पोइ उन्हनि ते इहो वॻो केॾो न ठहंदो हूंदो। हज़रत हसन वो वॻो पाए मुर्के थो पियो। हाणे रोअण ख़तम, हाणे मुर्क शुरू। हुसैन तो के कहिड़ो वॻो खपे? चई साईं मां खे ॻाढ़ो वॻो खपे। हज़रत जिब्राइल उन ते पाणी जन्नत जो लहारियो आ। उहो वॻो ॻाढ़े रंग जो बणिजी वियो। हाणे हसन भी हुसैन भी ॻाढ़े वॻे जो लिबास पाए, हसन साए वॻे जो लिबास पाए। जॾहिं नाने वटि मुर्कऊं था पिया त जिब्राइल रोए थो पियो। जिब्राइल छो थो रोए? अखियुनि मां पाणी अची वियो। जे कुर्बान वञा हिननि शहज़ादनि जा नखरा ऐं नाज़ अहकमुल हाकिमीन थो पूरा करे। पर वरी जॾहिं आज़माइश जो वक़्तु हूंदो हिननि जवाननि ते, अॼु अल्लाह नखरा हिननि जा, नाज़ हिननि जा, घुर्जूं हिननि जूं, तमनाऊं हिननि जूं नंढपण में अल्लाह थो पूरियूं करे। अल्लाह जिब्राइल खे थो मोकिले। जन्नत मां वॻा था अची वञनि, उहे हिननि बचड़नि खे था पाराइजनि। मुंहिंजो मोहम्मद करीम उन्हनि बचड़नि खे भाकुर पाए चुमियूं थो ॾे, ख़ुशि थो करे, पंहिंजे कुल्हनि ते थो खणे। अहिड़नि बचनि जा नाज़ रब थो पियो पूरा करे। पर जॾहिं आज़माइश ईंदी जेका रब क़ुरान चया, वाला
अल्लाह साईं ते कामयाबी कंहिंखे मिलंदी व बशिर साबिरीन अल्लाह ने चयो त बशिर बातिनी ना बशिर साबिरीन सब्र जो जिद मातमा आले बैत जो अमल सबरा आले रसूल जो अमल सबरा मुसीबत ईंदी तकलीफ़ ईंदी रब नंढे हूंदे तो असां जा मुतालबा मञा हा अॼु जॾहिं असां ते तुंहिंजी आज़माइश आई आहे त इहा असां तड़पी पूरी न कंदासीं दहूं करे पूरी न कंदासीं मिट्टी मथे में विझी पूरी न कंदासीं लेटी पूरी न कंदासीं दहूं पूरी करे पूरी न कंदासीं पर रब सब्र करे जीव करे पूरी कंदासीं ऐं चवण करे खाई कि न कई फरमायो तो वो टाइम ईंदो जिब्राइल चवण लॻो जॾहिं हिन जी आज़माइश ईंदी त आज़माइश में ज़हर पी मुंहिंजो प्यारो हसन तुंहिंजो बचड़ो शहीद थींदो पंहिंजी ज़िंदगी सॼी अल्लाह जे रसूल जी ताबेदारी में ज़िंदगी गुज़ारण वारो हसन ज़हर में शहीद थींदो तॾहिं हिन साउर बि पसंदि कयो आहे हिन तुंहिंजे बचड़े खे तुंहिंजी उम्मत क़त्ल कंदी ही करबला जे मैदान ते शहीद थींदो उन जे करे ॻाढ़ो वॻो पसंदि कयो अथई तॾहिं हिन जवान खे ॻाढ़ो वॻो पसंदि आयो हुन जवान खे साओ वॻो पसंदि आयो उहा शहादत जेका अल्लाह मूंखे ॾसी आहे त जिब्राइल जी बचा हीअ शहीद थी विया तॾहिं उन शहादत खे यादि करे मां जिब्राइल रोई वेठो आहियां जॾहिं बचड़नि जी शहादत ॿुधंदो आहे अबू अम्मा त उनजी अखियुनि में बि पाणी अची वेंदो आहे त मुंहिंजो साईं अखियुनि मां जा पाणी अची रोई वेठा सोने साईं जिन खे जो अखियुनि मां पाणी ॾिठो त अम्मा ख़ातून जन्नत बि रोई वेठी अली मुर्तज़ा जे अखियुनि मां बि पाणी अची वियो हसन हुसैन चवनि था नाना हे त ख़ुशीअ जो टाइम आहे हाणे त असांखे ख़ुशि ॾिस हाणे त रो न मुंहिंजे आका साईं अखियुनि मां पाणी उगी करे ऐं उन्हनि बचड़नि खे इहो नथा ॾिसनि त छो था रो चवनि था न बचा ख़ुशीअ खां पाणी आहे अखियुनि मां ग़लती न कयो पर इहो नथा ॾिसनि त ओ मुंहिंजा बच्चा जॾहिं जवानी तव्हांजी थींदी त वरी तव्हांजी शहादत ॾाढी अज़ीम ऐं बेदर्दीअ सां मुंहिंजी उम्मत कंदी ऐं तव्हां तकलीफ़ूं सही करे अल्लाह खे राज़ी कंदो असांखे बि हुकुम आहे त अल्लाह जी फर्मा बरदारी कयूं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कयूं हुननि खे नंढे हूंदे ई एॾो प्यार मिलियो पर एॾो प्यार जो ख़ालिक अकबर जो प्यार अञा हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां हिकिड़े ॼाणे किताब लिखंदा पिया असां पुराणे ज़माने में पटियूं पढ़ंदा हुआसीं हाणे पटियूं ख़तम है हाणे ने बुक उन ते लिखियो न त क्लिक सां माण्हू अखर लिखंदो पटियुनि ते उस्ताद इंडा पाए ॾींदा हुआ पोइ उन इंडा पायल अखरनि खे लिखी करे सुबुह जो उस्ताद खे ॾेखारींदासीं उस्ताद वरी उन ते रिमार्क्स ॾींदो सुठो ॾाढो चङो ॾाढो भलो पोइ ख़ुशि थींदा हुआसीं अञा वरी वधीक महिनत करे वरी सुहिणा अखर लिखंदा हुआसीं ईअं ई पट्टीअ ते हज़रत इमाम हसन भी अखर लिखी आयो इमाम हुसैन भी अखर लिखी आयो लिखी करे पंहिंजी अम्मा खे था चवनि अम्मा असां पाण में ॿई भाउर मुक़ाबिलो कयो आहे त मां अखर भला लिखंदुमि हसन थो चवे त मां भला लिखंदुमि उन जे करे पाण में हाटिजी पियासीं अम्मा अखर लिखी आहियूं अम्मा फ़ैसिलो करे ॿुधा हसन जा अखर भला या मां हुसैन जा अखर भला अम्मा हसन ने भी सेती हुसैन सोने ने पाले बचड़े ने भी सेती हसन साईं जे पट्टीअ ने भी सेती हुसैन साईं जे पट्टीअ ने भी सेती अम्मा त चो अम्मा थींदी आहे अम्मा न चाहींदी त मुंहिंजे के बचड़े जी दिलि नाराज़ थिए अम्मा चो कीअं मां तव्हांजो फ़ैसिलो कयां त मां चवां हसन जा अखर भला हुसैन जा अखर भला चए न अम्मा फ़ैसिलो तोखे करिणो पवंदो अम्मा हिकु मतिलबु अली खां कमु वठंदे करे चए थी पुट अबो अलीअ चएव त हुन खां फ़ैसिलो कराइजो मुंहिंजे लाइ त ॿई अखर भला आहिनि ॿिन्ही जा अखर भला आहिनि सुहिणा आहिनि इंतज़ार था कनि बाबू वस्ते सुनो अली मुर्तज़ा आयो बाबा साईं अम्मा फ़ैसिलो न कयो आहे तोखां फ़ैसिलो था करायो ये हसन साईं जी पट्टी लिखियल आहे
अम्मा हुसैन जी पट्टी लिखला बाबाली असामिनी जे अखरन के सी फैसलो कर हसन अखर भला लिखया है या मुंह भला लिखया है मुंह जा अखर भला है या हसन जा अखर भला है हसन तो चले बाबा दिस हुसैन भी अखर लिखया है मुंह भी अखर लिखया है फैसलो करे बुदा अम्मा भी फैसलो न कयो तू फैसलो करे बुदा त मुंह जा अखर भला या हुसैन जा भला हजरत मुर्तजा ने चोचे अम्मा इनकी दिल नाराज कया अम्मा के नाराज कया चे बाबा मुखा फैसलो तमाजो यो थी न तो सके नानो तमाजो अचे उन खा फैसलो कराए झट न गुजरी नमाज जो वक्त थे तो पियो मुझे आका साईं नमाज जे वक्त में पीरू न्याणी जे घर में इंदा अची करे सुने अली मुर्तजा के भी हसन हुसैन के भी वठियों को मस्जिद नबी देंदा जिया आया तीए सुने हसन जो नाना अम्मा भी फैसलो न कयो अब्बा भी फैसलो न कयो सोना नाना असा जो फैसलो फरमा ये हुसैन अखर लिखया है ई मां हसन लिखया है असा मिनी जा अखर नसी करे तो फैसलो फरमायो के जा अखर भला हुसैन जा अखर लिखल भला या मां हसन जा अखर लिखल भला हजरत हुसैन भी है तो चले हां नाना तवा फैसलो बुधायो त मुजा अखर लिखल भला या मुझे ते हसन जा अखर लिखल भला आका साईं ने चेहरे दे भी दिठवा पटियूं दिठियूं आई फरमाया तो बच्चा ताकि अम्मा फैसलो न कयो पर ताके अब्बे फैसलो न कयो मां किए तो फैसलो करे सगा बच्चा दसो जिब्राइल अचे त लाखां दा फैसलो कराया सुभान अल्लाह एतरे में हजरत जिब्राइल अलैहि सलाम भी अल्लाह के रसूल जो ये जो इरादो तो अल्लाह ता हुक्म ला के जाने तो जिब्राइल के मोकले जिब्राइल बन तू चवे ता 7 मोती खणी करे या 4 मोती खणी करे ओए मथे हवा में उछियो भाई पट्टियों रखो बिनी पट्टिन ते ये मोती किरण जे पट्टी ते मोती घड़ा किरण ऊ ने जा अखर भला जे ते थोड़ा किरण ने जा अखर कसा है फैसलो इए थी 5 मोती खणी जो उछलियो बमोती हिकड़ी पट्टी ते बबी ते 5 मोती विच ते विठवा किताब लिखन था अल्लाह उन हिकड़े मोती के बाद कयो हिकड़ो अधु हिकड़ी पट्टी ते किरवा बियो अधु बी पट्टी ते किरवा आई जिब्राइल के फरमायो इन बच्चन जे दिल मुजो मोहम्मद करीम लुखोयन न पहुंचाए अनिल मुर्तजा लुखोयन न पहुंचाए खातून जन्नत दिन बचन जी अम्मा लुखोयन न पई चाहे त मां रब भी इन बचन जे दिल जो ख्याल तो कया उन जे करे बिनी जे अखरन के एक जेड़ो करार तो जा पयो सुभान तमाम आसा के मोहब्बत है आले रसूल साहिब अज वचन कयो ताले रसूल जी मोहब्बत सा गड ताबेदारी आले रसूल जी कंदो या न असाबे रसूल सा मोहब्बत ने जे आल उन सहाबा जी ताबेदारी कंदो न जे तो सोने साईं फरमायो तो मुझे सहाबा सा मोहब्बत कयो मुझे सहाबा जी ताबेदारी कयो फरमा बरदारी कयो असा के बाबा ये बंद करना है मुझे साईं फरमायो पछाड़ी में भी फरमायो त मां ता वटे तरक्तु कुफीकुम अमरैन शारैन फइन तमस्सकतुम बिहिमा लन तज़िल्लु अबदा हिकड़ो फरमायो किताबुल्लाह व सुन्नत रसूलुल्लाह अल्लाह जो किताब भी अल्लाह जे किताब ते अमल करण वाली शरीयत जेका अल्लाह जे रसूल ॾिनी उनखे सुन्नत रसूल सॼो थो वञे इन कुरान ते अमल तॾहिं थींदो जॾहिं इन कुरान खे पढ़ंदासीं अल्लाह का दुआ है त असां तव्हांखे अल्लाह जे कुरान ते अमल जी तौफीक अता करे असल मौजू तो जो कुरान शरीफ जो आहे उहे मूं तव्हांजे साम्हूं छड़ी पढ़ी उन्हनि तर्जुमो न तशरीह कुझु न थियो आहे साईं मौलाना साहब आयो न रस्ते में अञा कुझु हलो सलाह शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला दोस्त थोड़ा और ते थी वेचा सलाह शरीफ पढ़ो
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व इमामल अंबिया व अला आलिहि व सहाबिहि वल बैतिहि अजमाइन। अल्लाह जे सोने रसूल जे सहाबा जो जा कुछ वाक़या कुछ असाब जो शान इन जलसे जे मुताबिक छोटा असाबे रसूल जी अजमत भी बयान करिया आले रसूल जी भी थोड़ी तव्हां के अजमत बयान करे ॿुधायूं। असाबे रसूल में मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझे में वेझो सहाबी अबू बकर सिद्दीक हुयो, उमर फारूक हुयो, उस्मान गनी हुयो, सोनो हैदर करार मुझे मुस्तफा करीम वटे वेझे में वेझा सहाबी हुया जिनला मुझे साईं जिन मुख्तलिफ अहादीस में कने अबू बकर जो शान बयान कयो थन त कने उमर सुने जो, कने उस्मान सुने जो, कने हैदर करार जो। एकड़ी रात अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा आंधारी हुजे, चंड निकतो न हुजे, आसमान ते सितारा चमकन पया। उन रात अम्मा आयशा फरमायो मु ख्याल कयो आसमान जे सितारन के ॾिसी करे त आसमान में तमाम घणे अंदाज में सितारा हुया। साल कयो मई गुमान कयो त मुझे आका सजन जवाब में फरमाईंदा त यो तुझो पीओ अबू बकर पर जरे मां आयशा साल कयो त मुझा मिठड़ा मोहम्मद करीम ये आसमान में जिता जेतरा सितारा आहिनि इन सितारन जे तादाद जेतरा भला के तुझे उम्मती जा अमाल भी आहिनि त मुझे करीम सजन फरमायो नाम या आयशा, हाओ आयशा। साईं जन के मां अर्ज कयूं त साईं केरा वो जवान, केरा वो सावी, केड़ो वो साविया जिंजा एड़ा अमल फरमायो ता उमर फारूक मुझो साविया जेजा अमल आसमान में जेतरा सितारा है एतरा नेकी जा अमल इन मुझे सहाबिया है। अम्मा फरमायो तमाम हसरत विचा चयूं त साईं अबू बकर साईं मुझो अबू साईं। फरमायो आयशा तुझे अबे जी केड़ी गाल कया ओ उमर जे में सॼी जिंदगी जा कमल, उमर जी सॼी जिंदगी जा अमल ये हिकड़े पासे दे तुझे अबे अबू बकर जी हिकड़ी नेकी हिकड़े पासे दे पर इन सॼी नेकी खां वधीक उन नेकी जो वज़न क़यामत वारे ॾियारे अम्मा शाम फरमायो तो मां पूछा क्यों साईं मुझे अब्बे जी हुआ केड़ी ने किया तो मुझे आका सनन फरमायो आयशा वह हिजरत वाली ने किया जने तुझे अब्बे के मां हिजरत जी रात जो अली मुर्तजा के पांजे बिस्तरे ते सुनायो तुझे अब्बे के वठी करे हिजरत वाली रात जो नित में खारे हीरा में पीरा क्यों रहा से वित त हिकड़ी रात तो चमात त टेरा क्यों तुझो अब्बो मुसंगल होयो उन टिन रातन में केड़ा अमल तुझे अब्बे जा वधीक ब्या अमल ने की जा वधीक वे तो वधीक पर हिकड़ी रात वारो ही अमल लबू ओ बकर जो उम्र जे सजी जिंदगी जे अमलन खां वधीक मसाई नजरुन मजा समझी पांजी वाइस के सही खत्म तो क्या अल्लाह साईं का दुआ है तेरे को रब साईं को चबरायो वो कबूल करे तवा सॼो अचण वेहण कबूल करे इंशाअल्लाह सॼो ॾियारो ही जलसो हलंदो जारी रहंदो तव्हां इंशाअल्लाह जलसे खे ॿुधंदो ऐं पंहिंजे उलमा